हाय व्यूअर्स, वेलकम टू पढ़ो पढ़ो और सीखो। अॼु असां सिंधी ॿारनि किताब जो सबक़ 6 पढ़ंदासीं। सबक़ 6 खे पढ़ण खां पहिरीं असां हिन जा जेके आहिनि आवाज़ ॾिसंदासीं। हिन सबक़ में कहिड़ा कहिड़ा आवाज़ मौजूदु आहिनि। हीअ जेके आवाज़ पढ़ी में मौजूदु आहिनि इहे ॾिसंदासीं कहिड़ा कहिड़ा आहिनि। हीअ आवाज़ मिली करे लफ़्ज़ ठाहींदा आहिनि। हाणे ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा आवाज़ आहिनि हिननि में। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ़ पेश को, लफ़्ज़ जो सबक़। छे ज़बर छ, हे वा नून पेश हूं, छहूं, लफ़्ज़ जो छहूं, सबक़ छहूं। बे वा पेश बू, टे ज़बर ट, बूट, स्वाद वा पेश सू, फे ज़बर फ, लफ़्ज़ जो सूफ़। ते वा पेश तू, ते ज़बर त, लफ़्ज़ थियो तूत। हाणे सो ही ॿ आवाज़ आहिनि, हिकिड़ो ही मिली करे लफ़्ज़ ठहिया आहिनि मुख़्तलिफ़। हाणे ॿ आवाज़ मिलनि था तॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ ठहे थो। ॾे पेश ॾो, खे ज़बर ख, ॾुख, सीन पेश सु, खे ज़बर ख, सुख, सौद अलिफ सा, फे ज़बर फ, साफ़, वे पेश ॿू, टे ज़र टी, ॿूटी, काफ़ पेश कू, काफ़ ज़बर क, कूक, सीन पेश सू, टे ज़बर ट, सूट, लमंदा, हे ज़ेर हे, नून ज़ेर न, हिन टे आवाज़ आहिनि। लफ़्ज़ ठहियो आहिनि, हे ये ज़ेर ही, हिन में सिर्फ़ु हिकिड़ो ई आवाज़ मौजूदु आहे। हाणे असां हिन सबक़ खे रवान सां पढ़ंदासीं। सबक़ छहूं, सबक़ छहूं। बूट ही बूट आहिनि, बूट ही बूट आहिनि। सूफ़ ही सूफ़ आहिनि, सूफ़ ही सूफ़ आहिनि। तूत ही तूत आहिनि, तूत ही तूत आहिनि। ॾुख, सुख, साफ़, ॿूटी, कूक, सूट। ॾुख, सुख, साफ़, ॿूटी, कूक, सूट। फ्रेंड्स, जेकॾहिं वीडियो पसंदि आए त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर करणु न विसारींदा। वधीक वीडियो ॾिसण लाइ करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं अगरि का ग़लती थी अचे असांखे कमेंट करे ॿुधाइजो।